जुडो में बोर मुतासिर औरतुनि जो समाजी तंज़ीम ख़िलाफ़ एहतजाज, वज़ीफ़े जी ॿी क़िस्त मां नाला ख़ारिज करण जो इल्ज़ाम, नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिब जुडो गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज में गुडगोराम भट्टी जे रवासी औरतुनि रिशीदा भट्टी, मिसमात आमी, मिसमात पठाणी भट्टी ऐं ॿियनि गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि दाहींदे चयो त 2022 सैलाब जे मुतासिर थियासीं, जंहिं बाद हिकु NGO असांजे ॻोठ जी सर्वे कई ऐं असांखे फ़ी घर 25,000 जी पहिरीं क़िस्त जारी कई वई, जंहिं बाद ॿी क़िस्त 45,000 आई आहे, जेका जुडो कॉलेज में मुतासिरनि खे ॾिनी पई वञे। ॿी क़िस्त मां असांजी 15 घरनि जा नाला ख़ारिज कया विया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त तंज़ीम पारां ॻोठ जी हिकु औरत खे तंज़ीम जी चेयरमैन मुक़ररु कयो वियो हो, जंहिं पंहिंजे वेझे अज़ीज़नि जा नाला ॿी क़िस्त में शामिल कराए असांजा नाला ख़ारिज कया आहिनि। हुननि चयो त ॼाणायल औरत असांजा नाला ख़ारिज करे असां सां नाजाइज़ी कई आहे। असांखे पहिरीं क़िस्त जारी थी हुई, रहियल ॿी क़िस्त मिलणु घुरिजे हा, पर असांजा नाला ख़ारिज करे पंहिंजा नवाज़ी कई वई आहे। इन कम में NGO जा अमलदार बि मुलविस आहिनि। हुननि कमिश्नर मीरपुर ख़ास, DC मीरपुर ख़ास, AC जुडो खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांखे ॿी क़िस्त जारी करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।